सुल्तान कोट खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो असां लाइन ते मौजूद आहे। जी इसरार, वधीक छा तफ़सील आहिनि? जीअं त रोशनी, सुल्तान कोट ऐं भरपासे जे इलाइक़े में हमायून मियां साहब जागण शाइल सदायो जानवा में वॾे तादाद में लखें माकड़नि जो मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि ते का आबादगार परेशान माकड़ कणक लूसण ऐं माल जे चारे गाह ते हमलो करे साए गाह बूटा खाई चट करे छॾिया ऐं जंहिं सबबु मक़ामी आबादगार सख़्त परेशान थी विया आहिनि। आबादगारनि हुकूमत सिंध खां मुतालबो कंदे चयो त माकड़ जो वक़्तु को बंदोबस्तु कयो वञे, न त असांजा बीतल फसल माकड़ तबाह करे छॾींदी। जी रोशनी, वॾी महिरबानी नाज़रीन। सुल्तान कोट खां इसरार चांडियो असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर मां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माकड़ फसल खाई चट करे छॾिया आहिनि। माकड़ जे ख़ात्मे लाइ स्प्रे कंदड़ जहाज़ केतिरनि ई ॾींहंनि खां बीठल आहिनि, जॾहिं त आबादगार माकड़ मारण ऐं भॼाइण लाइ पंहिंजी मदद पाण तहत कोशिशुनि में रुधल आहिनि। कुंभ जी सूरत हाल मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर नवीद तुमराणी। जी नवीद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? रोशनी, गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां कुंभ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि नंगरेजा, टालपुर वॾा ॻोठ मलीर पातो, अलीमान माची